ओ वञी छो वणकार अल्लाह ओ तू न गोली तेड़े वो ओ लिको नाहे लतीफ चए अल्लाह बारो जलबे पार वो ओ ती सती बद संदरो अल्लाह पिरत पुनो सी पार ओ नाए नेण निहार अल्लाह त तुम्हें देरो दोस्त जो वो जी लतीफ ओ अल्लाह 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 अल्लाह। अस्सलाम वालेकुम या अली मदद फ़कीर बाबा। वालेकुम अस्सलाम मौला अली पाक सरदार मदद बाबा। बाबा मां वेहा। बिस्मिल्लाह वे बाबा साईं मां सॼी काछे में तोखे ॻोल्हियो आहे, किथे किथे न ॻोल्हियो आहे उहा मूंखे ख़बर हूंदी। अलाह जी महिरबानी आहे तव्हां मूंखे हथ अची वियव। अलाह जा करम मां तव्हांजे लाइ ही वंडड़ो खणी आयो आहियां। बिस 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 मालिक साईं तुंहिंजा लखी किरोड़े एहसान हिन बयाबान में बि रिज़िक तो अता करी। बेशक तूं वॾो करीम लजपाल आहीं, तूं मूंखे नथो सुञाणे सघी कंहिंखे मुंहिंजा रब। तुंहिंजा अणगणिया एहसान मुंहिंजा आदि पाक, तुंहिंजा अणगणिया एहसान। सुमर बाबा बेशक जेकॾहिं बंदो शुकुर थो करे न त रब हुनखे पंहिंजे नेमतुनि सां नवाज़े थो बाबा। अॼु ॾिस किथां बि वंड न मिलियो, पोइ बि मूं शुकुर करे कणिक जा दाणा कुंडीअ में विझां पियो बाबा। पर मालिक साईं मुंहिंजे लाइ खोड़ जो बंदोबस्तु कयो जेको मुंहिंजे ख़्याल ख्वाब में ई कोन हुयो। मालिक चवे थो त बंदा तूं शुकुर कंदो रह, मां तोखे उतां ॾींदुसि जिथां तुंहिंजो ख़्याल ख्वाब ई कोन हूंदो। बिल्कुलु फ़कीर साईं तव्हां सचा आहियो, पर असां नाशुकुर आहियूं। जेकॾहिं असां शुकुर करे खाऊं न त रब जी खज़ाने में का बि खोट कोन्हे का। सुमर बाबा पर इंसान ॾींहों ॾींहुं लालच ऐं हवस जे पोयां डोड़ंदो थो वञे। इंसान मौत खे विसारे वेठो आहे बाबा। तॾहिं त हीअ ज़िंदगी तमामु आर्ज़ी ज़िंदगी आहे। पोइ बि असां हिन आर्ज़ी ज़िंदगीअ में हेतिरी सारी मिल्कियत मेड़ण जे कॾ लॻा पिया आहियूं। सुमर बाबा रब जी ज़ात खे विसारे असां लालच जे पोयां लॻी विया आहियूं। इहो बि बाबा कोन था सोचूं त मौत खां पोइ असांजो छा थींदो। सच था चओ फ़कीर, असांजा अमाल ई आज़ाब बणिजी वेंदा। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।